वालेकुम दोस्तों। ही मैसेज आहे उन सभिनी नौजवान शागिर्दनि जे लाइ जेके इंटर में असां वटि मौजूदु आहिनि ऐं उन जा असां इंटर जा फॉर्म भरियूं पिया। उन सभिनी नौजवाननि मूंखे मैसेज कयो त साईं असांखे 11हीं जी मार्कशीट खपे। असांजी जेकी एंट्री जी दाख़िला थिए पई मेडिकल जी या मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में असांजी दाख़िला जो हिकिड़ो प्रोसेस हले पियो, त असां जेको आहे सो पंहिंजो फॉर्म भरींदासीं ऐं उन में फस्ट ईयर जी जेकी मार्कशीट आहे उहा असांखे रिक्वायर्ड आहे। 2 ॾींहं अॻु में जेको आहे सो असां मार्कशीटूं वरितियूं आहिनि। हैदराबाद बोर्ड खां प्रोसेस हूंदो आहे, असीं उन सभिनी जी फ़ोटो कापी कराईंदा आहियूं, उनजो सॼो रिकॉर्ड अपडेट कंदा आहियूं पाण वटि, उन खां पोइ विरहाइण जो सिलसिलो शुरू कंदा आहियूं। जीअं त इंटर जा फॉर्म भरिजनि पिया ऐं उन में उहे सभु ओरिजिनल मार्कशीटूं ईंदियूं आहिनि, त उन जे करे असीं उन प्रोसेस में बिज़ी हुयासीं। सुभाणे ख़ैर सां इंटर जी आख़िरी तारीख़ थींदी ऐं इनशाला सूमर खां अवां उहे शागिर्द जेके बि मेडिकल में अप्लाई करणु चाहिनि था या इंजीनियरिंग जी यूनिवर्सिटीज़ जे हवाले सां जिथे जिथे अप्लाई करणु चाहिनि था, उन्हनि सभिनी जे लाइ सूमर खां उन जी मार्कशीट अव्हांखे मिली वेंदी। ओरिजिनल तव्हां पंहिंजी जेको आहे सो स्लिप खणी ईंदो, उन में सीट नंबर वाज़े लिखियलु हूंदो आहे, उहा असांखे सर्च करण में आसानी थींदी। त महिरबानी कयो, ताउन कयो। अव्हांजी डेट जेकी मेडिकल जी या इंजीनियरिंग जी आहे उहा काफ़ी ॾींहं हलंदी आहे, महीने ताईं उहो जेको आहे सो उनजो ड्यूरेशन हूंदो आहे। त अव्हांखे परेशान थियण जी क़तई तौरु ज़रूरत न आहे। अव्हांजी परेशानी असां सम्झूं था। असां वटि जेको तरीक़ेकार आहे त उहो असां सॼी जेसिताईं डेटा सेव नथा करे सघूं तेसिताईं उहा शइ ॿाहिरि नथा कढी सघूं। त जीअं त उहो प्रोसेस असांजो हले पियो, मार्कशीटनि जे जेको आहे सो फ़ोटो कापी करण वारो ऐं प्लस में जेको आहे सो उनजी एंट्री असांजे पंहिंजे बुक ते रखण वारो। त यकीनन अव्हांजी सहूलियत लाइ सूमर खां प्री मेडिकल, प्री इंजीनियरिंग ऐं ॿियनि जेके आर्ट्स ऐं कॉमर्स जूं जेके मार्कशीटूं उहे अव्हां सां शेयर कंदासीं ऐं उहा असांखे ॾींदासीं, त जीअं आराम सां तव्हां पंहिंजे लाइ किथे बि अप्लाई करे सघो था। अव्हांजो ताउन दरकार आहे ऐं जिथे बि रहो ख़ुशि रहो। पाकिस्तान ज़िंदाबाद।